अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असांजा नायाब वीडियो आहिनि ऐं उन लाइ असांखे तमामु घणी महिनत करणी थो पए त जीअं ही शयूं तमामु नायाब थी चुका आहिनि जेके तव्हांखे अॼु असां हिन वीडियो में ॾेखारींदासूं। उहे तमामु नायाब थी चुका आहिनि। उन्हनि लाइ असांखे तमामु घणो महिनत करणो थो पए, झाखोड़ करणो थो पए उन्हनि खे माना कठे करण लाइ। त जीअं अॼु असां तव्हांखे वीडियो ॾेखारींदासीं ही पुराणे दौर जो रहणी कहणी ऐं उन जे हिसाब सां त छा कीअं पुराणे दौर में माहौल गुज़रंदो हो, कीअं वक़्तु बारिशनि में बरसातनि में कीअं वक़्तु माण्हू कटींदा हुआ। ऐं उन हवाले सां ऐं ही साम्हूं जेको आहे सो तव्हांखे झंड ॾेखारियूं पिया ऐं वरी हुन पासे जेको सो पनी आहे। पनी त अॼुकल्ह ऐं हुननि वटि मारू माण्हू हूंदा, हुननि वटि अहिड़ा को बिल्डिंग या वग़ैरह इहे न हूंदा, पर हू सिर्फ़ु पंहिंजे बारिश में बचाइण लाइ पाण खे पनी वग़ैरह सां ढके वक़्तु गुज़ारींदा हुआ। ऐं उन हिसाब सां हीअ हिकु झंड आहे। ऐं तव्हां ॾिसो पिया त झंड हिन खे छा चवंदा आहिनि, जो हथियो चवंदा आहिनि ऐं हिन खे कीर चवंदा आहिनि ऐं हिन खे नावड़ी चवंदा आहिनि ऐं हिन खे मकड़ी चवंदा आहिनि, मच्छी खे। ऐं उन हिसाब सां हीउ जेको पुराणे दौर जो झंड आहे ऐं हीउ तमामु असां महिनतनि सां हथ कया आहिनि अहिड़ा सामान ऐं तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीउ जेको सो बारिशनि में हीउ हिकिड़ो ॾिसो पिया, तव्हांखे सॼो सिस्टम ॾेखारियूं पिया बारिश वारो। त बारिशनि में कीअं माण्हू उहे पंहिंजे बचनि खे गुज़र सफ़र कराईंदा हुआ या कीअं उहे जेको सो माना अटो पीहंदा हुआ। सो हिन तॾो मथां ॾेई ऐं टे माना अहिड़ा काठियूं करे तॾो मथां ॾेई पोइ उन जे हेठां हू झंड वेही पीअंदा। पोइ 8 या 10 ॿार हुननि जा घर जा भाती, तॾहिं बि हू अहिड़े ॾुखियनि वक़्तनि में बि हू पंहिंजा बच्चा पालींदा हुआ। ऐं तव्हांखे सॼो सिस्टम पुराणे दौर जो ॾेखारियूं पिया। पुराणे दौर में कीअं वक़्तु गुज़रंदो हो, माण्हू कीअं पंहिंजो कशालो करे वक़्तु काटींदा हुआ। पोइ बहरहाल ऐं हुननि लाइ उहा बि हिकिड़े घड़ी जी ॾुख हुई, ईअं न, पर बारिश जॾहिं बरसाति वसंदो हुयो त हुननि लाइ तमामु सालनि जा सुख थी वेंदा हुआ। हिकिड़ो घड़ी हुननि लाइ ॾुख जो मतिलबु उनखे हू एतिरो तमामु जेको सो पंहिंजो साह सां सांडींदा उन ॾुख खे बि। ऐं जेको सो तव्हांखे वरी परियां ॾेखारियूं पिया त हींअर ते हा मिसाल हिकिड़ो दौर पोएं वक़्त में पनियूं निकिता आहिनि, पर अॻे दौर में इन ई रीत सां इन ई सिस्टम सां हिकिड़ा तॾा ऐं फीश जा उहे ईअं रखी पोइ उन्हनि हेठां जेको सो पंहिंजा घर जा सामान ऐं पाण ऐं रलियूं टपड़ उहे बि उन्हनि जे हेठां बचाईंदा हुआ, पाण बि उन्हनि हेठां थी रातियुनि जा रातियूं गुज़ारींदा हुआ। पोइ किथे बहरहाल ॾुखियो वक़्तु हो, मींहुं बरसाति मथां पवंदो हुयो त उन में जेको कंहिंखे निंड बि ईंदो, कंहिंखे न बि ईंदो, पर ॾुखियो सुखियो वक़्तु काटींदा। पर हू पाण उहा ॾुख खे माना मुश्किल न एतिरो सम्झंदा हुआ त हीअ असांजो हिकिड़ो सुख लाइ आहे, बारिश भले वसे। ऐं हीअ तव्हांखे हिकिड़ो पुराणे निज़ाम सिस्टम ॾेखारियूं पिया। असांजो तव्हांखे ख़बर त असां नायाब शयूं रिकॉर्ड करे दोस्तनि खे ॾेखारींदा आहियूं। हीअ हिकु नायाब शइ आहे। ऐं झंड जो हींअर तव्हांखे ख़बर आहे त वक़्तु ख़तमु थी चुको आहे। ऐं हींअर जेके असुली दौर थी सघे त हर माण्हू जेके झंड पीए गुज़ारे वक़्तु करे विया पंहिंजो, त उहे मालदार माण्हू हूंदा हुआ ऐं हुननि वटि जेको सो माल ज़रूरु हूंदो हो। ऐं माल जे हिसाब सां ऐं हू जेके पंहिंजे चौकीदार जे हिसाब सां कुता बि धारींदा हुआ। कुतो तमामु हिकु वफ़ादार जानवर आहे ऐं नबियुनि जे दौर खां वठी इहो कुतो ईंदो रहंदो आहे। ऐं कुतो हिकिड़ो वफ़ादार जानवर आहे। ऐं कुते जो तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े जाइ ते कुते जो क़बर बि आहे। ऐं वफ़ाई इहा चइजे कुते जो, के जानवर सभई त बराबरि न आहिनि, पर के जानवर अहिड़ा वफ़ादार आहिनि जेके तमामु जिते पंहिंजो मालिक चवंदो आहे उन जाइ ते माना बीहंदो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त कुतो हिकु वफ़ादार जानवर आहे। ऐं मालदार माण्हू हूंदा हुआ, उन्हनि वटि चौकीदार कुतो ज़रूरु हूंदो हो। ऐं इहो बि हिकिड़ो पुराणे दौर जो तौरु तरीक़ो आहे। अॼु बि जेके मालदार माण्हू हूंदा आहिनि उन्हनि वटि ज़रूरु चौकीदार माना कुतो हूंदो आहे, छो जो माल जो संभाल लाइ राति जो गिदड़ बघड़ वग़ैरह जेके अहिड़ा माल ते हमिलो कनि था उन हिसाब सां कुतो ज़रूरु धारींदा आहिनि। हींअर मशीनूं निकिता आहिनि ऐं किथे कंहिं जाइ ते वञी का फिटल झंड ॾिसण में तव्हांखे किथे ईंदो, पर अॻे दौर में अमीर तोड़े ग़रीब सभई माण्हू जेके हुआ
उहे सभु जंड पीए पंहिंजे बचनि खे माना खाराईंदा हुआ। ऐं हाणे त मिशननि जो दौरु थी वियो आहे। हींअर माण्हू जेके जॻहनि वारा थी विया, फ्लैटनि वारा थी विया, कहिड़ो बि ग़रीब हुजे पर उन वटि बि हींअर जॻह कोठी ज़रूरु हूंदो, को कंहिंजो कचो कंहिंजो पको पर ज़रूरु हूंदो। अॻे दौर में लाॾू माण्हू हूंदा हुआ, लॾाऊ माण्हू हूंदा हुआ, पोइ उहे सफ़रनि में रातिनि जा ॾींहंनि जा माना बरसातनि में बारिशनि में पंहिंजा वक़्तु काटे हिन तौरु तरीक़े सां हिन रीति सां पंहिंजो ज़िंदगी निभाए अची चुका हुआ। ऐं हाणे हींअर तव्हांखे उहे गुज़िरियल वक़्त जूं शयूं जेके असां तव्हांखे ॾेखारियूं पिया, त जीअं ही वक़्त खे ॾिसी, हिन शयुनि खे ॾिसी ऐं तव्हां जेके बंगलनि में रहनि था ऐं जेके फ्लैटनि में रहनि था, उहे हिन शयुनि खे बिल्कुलु जस ॾियनि ऐं उन दौर खे, उन माण्हुनि खे शाबस ज़रूरु चवनि त जेके अहिड़े तरह हिन रीति बि वक़्तु हू काटे गुज़ारे विया ऐं पंहिंजो टाइम पास करे विया। ऐं महिरबानी करे दोस्तो, जीअं त असां तव्हांखे ख़बर आहे त नायाब शयूं रिकॉर्ड करे तव्हांखे ॾींदो आहे पुराणे दौर जा। असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त ज़रूरु लाइक शेयर कंदा ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।